ब्रेकिंग न्यूज़ से कराची में सिंध में टीचर्स लाइसेंसिंग पॉलिसी की ड्राफ्ट तैयार हतमी मंजूरी लाइ काबीना में पेश किया वेंदो। वज़ीर तालीम ऐं सकाफ़त सिंध सैयद सरदार अली शाह की सदारत हेठ सिंध टीचर्स एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी के बोर्ड जो 14हों इजलास थियो आहे। टीचिंग के शोबे के एक मोतबर प्रोफेशन बनाने लाइ संजीदगी से कोशिशूं जारी रखी वेंदियूं। सरदार शाह जो चवण आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रीन अवां खे अपडेट कंदासीं। कराची में सिंध में टीचर्स लाइसेंसिंग पॉलिसी जो ड्राफ्ट तैयार किया वियो आहे। हतमी मंजूरी लाइ काबीना में पेश किया वेंदो। वज़ीर तालीम ऐं सकाफ़त सिंध सैयद सरदार अली शाह की सदारत हेठ सिंध टीचर्स एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी के बोर्ड जो 14हों इजलास टीचिंग के शोबे के एक मोतबर प्रोफेशन बनाने लाइ संजीदगी से कोशिशूं जारी रखी वेंदियूं। अहम खबर है, नाज़रीन अवां खे अपडेट कंदासीं। कराची सिंध में टीचर्स लाइसेंसिंग पॉलिसी जो ड्राफ्ट तैयार किया वियो आहे। हतमी मंजूरी लाइ काबीना में पेश किया वेंदो। वज़ीर तालीम ऐं सकाफ़त सैयद सरदार अली शाह की सदारत हेठ सिंध टीचर्स एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी के बोर्ड जो 14हों इजलास थियो आहे। टीचिंग के शोबे के एक मोतबर प्रोफेशन बनाने की संजीदगी से कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। ब्रेकिंग न्यूज़ है, अपडेट कंदासीं। नाज़रीन अवां खे कराची में सिंध में टीचर्स लाइसेंसिंग पॉलिसी जो ड्राफ्ट तैयार किया वियो आहे। हतमी मंजूरी लाइ काबीना में पेश किया वेंदो। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची में धरती टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि इन बाबति तव्हां वटि? जी बिल्कुल, सिंध में टीचर्स लाइसेंसिंग की जेका पॉलिसी है उनजो ड्राफ्ट जो है तैयार थी वियो आहे। हतमी मंजूरी लाइ काबीना में पेश किया वेंदो। इन हवाले से वज़ीर तालीम सकाफ़त सिंध सरदार अली शाह की सदारत हेठ सिंध टीचर्स एजुकेशन डिपार्टमेंट STDA जी बोर्ड जो 14हों इजलास थियो। इजलास की सदारत सूबाई वज़ीर सरदार अली शाह जो चेयरमैन जो बोर्ड जो चेयरमैन है उन सदारत कई। इजलास में सेक्रेटरी स्कूल एजुकेशन गुलाम अकबर लगारी उनके अलावा बया जो लगापियल ऑफिसर उन्होंने शिरकत कई। बोर्ड इजलास में गजल तौर पर 4 एजेंडाऊं पेश कयूं। इजलास में टीचर्स लाइसेंसिंग जे हवाले से तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। सूबाई वज़ीर तालीम चयो त टीचिंग के शोबे के एक मोतबर प्रोफेशन ठाहिण लाइ संजीदगी सां कोशिशूं जेके उहे जारी आहिनि। उन चयो त असां चाहियूं था त उस्ताद नौकरी मिलण खां पोइ पंहिंजे प्रोफेशन में तरक्की करण सां गॾोगॾु सर्विस स्ट्रक्चर में भी तरक्की करे। उन चयो त उस्तादन के लाइसेंस ॾियण वारी पॉलिसी जी जेका काबीना में मंजूरी खां पोइ लाइसेंस हासिल कंदड़ उस्तादन के ग्रेड 16 में नौकरी मिली सघंदी। उन चयो त लाइसेंस लाइ भी ॿ कैटेगरियूं जेके आहिनि प्रोफेशनल टीचिंग लाइसेंस एलिमेंट्री ऐं प्रोफेशनल टीचिंग लाइसेंस सेकेंडरी रखियूं वियूं आहिनि। उन चयो त सिस्टम में पहिरीं खां मौजूदु उस्तादन लाइ जेको आहे लाइसेंस जी जेका टेस्ट है उहा पास करण की सूरत में उन्होंने प्रोमोशन्स ऐं ॿियूं मराहतूं जेके आहिनि उन्हनि खे ॾिनियूं वेंदियूं ऐं लाइसेंस हासिल करण लाइ टेस्ट जी जेका LS है उहा BEd या MA एजुकेशन की डिग्री ऐं 3 सालनि जो तजुर्बो जेको आहे उहो घुर्बल हूंदो। उनखां अलावा जेको आहे प्रोमोशन लाइ उस्तादन खे टाइम स्केल जे इंतज़ार करण जी जेका आहे उहा पोइ ज़रूरत न पवंदी। ऐं हिन हवाले सां जेको ड्राफ्ट आहे उहो तैयार कयो वियो आहे। उहो ड्राफ्ट जल्द सिंध काबीना में मंजूरी लाइ पेश कयो वेंदो। जी ठीक है शबीर, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।